नाज़िल लियारी जे रवासन चूंडियल MP रशीद खिलाफ कराची प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन वजह सां पेश आहे इमदाद सुमरा जी रिपोर्ट। जी नाज़रीन, हिन वक्त कराची प्रेस क्लब ॿाहिरां मौजूद आहियूं। कराची प्रेस क्लब ॿाहिरां लियारी जे MP खिलाफ जेको आहे हिन वक्त लियारी वासी सिरापा एहतजाज बंदी प्रेस क्लब ॿाहिरां सख़्त एहतजाज करे रहिया आहिनि। प्रेस क्लब ॿाहिरां लियारी सभु आवाम जेका आहे उहा हिन वक्त एहतजाज करे रही आहे। जिन त हिननि जो इहो चवणु आहे त लियारी जो जेको MP जेको आहे उहो लियारी वासियुनि ते बिला जवाज़ जेको आहे दंड करे रहियो आहे। हिननि जो इहो चवणु आहे त कुछ ॾींहं अॻु जेको आहे लियारी जनरल अस्पताल नर्सिंग कॉलेज खे जेको आहे बदनाम करण लाइ उते मुख़्तलिफ़ गिरफ़्तारियां कई वई। हिन वक़्तु लियारी जी आवाम जेको आहे नर्सिंग कॉलेज जेका प्रिंसिपल जेका जेके उतां हटायो वियो आहे उनजी हिमायत में हिन वक़्तु प्रेस क्लब ॿाहिरां जेको आहे उहो एहतजाज कयो पियो वञे। असां हिकु लियारी वासी सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अमा क्या कहेंगी MP के खिलाफ एहतजाज कर? बेटा हम शबाना के लिए एहतजाज कर रहे ना। रशीद जुमा 8 दिन आया, जनरल अस्पताल का वकील अपने को बनाता है। ये गलत है ना। बलोचों कहाँ जावे? लियारी बलोचों से बना है, भुट्टो साहब ने बनाया लियारी वालों के लिए, गरीब अवाम के लिए। कुछ नहीं थे, बेरावर जान ने दिया, सब कुछ बेनज़ीर ने दिया, यूनिवर्सिटी बेनज़ीर ने दिया, कॉलेज बेनज़ीर ने दिया, अस्पताल, शराकसी कार्ड, पासपोर्ट, लोग लंदन जाते दवाई मैंने सब कुछ बेनज़ीर ने दिया। इसने क्या दिया? जमा 8 दिन। बिल्कुल नाज़रीन, हिन लियारी वासी जो इहो चवणु हो त लियारी जो MP आहे उहो लियारी में हिन वक़्तु जेको आहे उहो कुझु नाहे करे सघियो, लेकिन बिना जवाज़ लियारी नर्सिंग कॉलेज थोरे ॿियनि इदारनि खे बदनाम करे रहियो